ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 20 अध्याय जे 2 भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा भरत जी कथा ॿुधाईनि था त उन्हनि खे जेके बि संतानूं थियूं से सभु बदसूरत हुयूं, ऐं जंहिं करे उन्हनि जी राणियुनि उन्हनि सभिनी ॿारनि खे नदीअ में उछलाए छॾियो त मतां असांजो स्वामी ईअं चवे त ही मुंहुं मंझा न पैदा थियो आहे। प्यारा भक्तों, अहिड़ी रीत राजा भरत खे को बि संतान न हो, जंहिं करे हू ॾाढो दुखी रहंदो हो। तंहिं बाद हुन यज्ञ कयो ऐं भरद्वाज नाले छोकिरो जेको ममता मां पैदा थियो हो सो मिलियसि। तंहिं बाद श्री सुखदेव जी भरद्वाज जे जन्म जी कथा राजा परीक्षित खे ॿुधाई। अध्याय 21 में श्री सुखदेव जी स्वामी राजा भरत जे वंश मां रंतदेव नाले अहिड़े महात्मा जी कथा ॿुधाइनि था जेको जंगल में पंहिंजी स्त्री ऐं पुट समेत वञी रहण लॻो ऐं पंहिंजे रहन सहन ऐं खाधे पीते जो सभु आसरो भॻवान ते लाहे छॾियो ऐं पाण उन जे नाले में मगन थी विया। अहिड़ी रीत केतिरा ई दफ़ा उन्हनि खे कॾहिं खाधो खाइण लाइ मिलंदो हो त कॾहिं हू बुखिया ई सुम्ही रहंदा हुआ। हिकिड़े दफ़े 48 ॾींहं गुज़री विया ऐं उन्हनि खे कुझु बि खाधे वास्ते न मिलियो, ऐं 48 ॾींहं जॾहिं उन्हनि खे थोरो अनाज मिलियो त उन्हनि जॾहिं खाधो थे तंहिं वक़्तु ब्राह्मण जो रूप धारे भॻवान उन्हनि जी परीक्षा वठण वास्ते आयो ऐं उहे सभु उन परीक्षा में सफल थिया। सबई चओ जय श्री कृष्णा। वरी ॿीहर जॾहिं उन्हनि खे अनाज मिलियो तॾहिं हिकिड़ो शूद्र उन्हनि जे दर ते अची खाराइण वास्ते चवणु लॻो, सबई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 21 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त राजा उनखे पंहिंजो महिमान सम्झी भोॼन खारायो ऐं उहो शूद्र समूरो ई भोॼन खाई रमंदो रहियो ऐं पाण टेई वरी बुखिया रहिजी विया। अहिड़ी तरह केतिरनि ॾींहंनि ताईं खाधे न मिलण करे राणी ऐं राजकुमार ॾुबरा थी विया हुआ। तंहिं करे राजा उन्हनि खे चयो त जंहिं बर्तन में महिमान भोॼन कयो आहे तंहिं में कुझु अनाज लॻल हूंदो, उहो धोई पीओ। जॾहिं राणी ऐं राजकुमार उहो बर्तन धोई पीअणु चाहियो तॾहिं हिकिड़ो चंडाल कुते खे वठी अची उते पहुतो ऐं बुख खां व्याकुल थी राजा जे साम्हूं किरी पियो ऐं रोई चवणु लॻो त मुंहिंजो साह थो निकिरे। कंहिं शूद्र जो जूठो धोई पीअणु तव्हांजे लाइक़ु न आहे। इहा जूठ मुंहिंजो हिसो सम्झी मूं खे ॾियो त मां उहा पी पंहिंजा प्राण बचायां। राजा उन चंडाल में बि परमेश्वर जो प्रकाश सम्झी उनखे दंडवत कई। राणी ऐं राजकुमार चंडाल खे चयो त असांखे केतिरनि ॾींहंनि खां पोइ इहो ज़रूरो खाधो पीअण लाइ मिलियो आहे। तूं दया करे इहो असांखे पीअणु ॾे। जॾहिं उन चंडाल न मञियो तॾहिं हू ॿई उहो पाणी बि उनखे पीआरे पाण बुखिया रहिजी विया। जॾहिं परमेश्वर अहिड़ी तरह उन्हनि जो धर्म ऐं धीरज ॾिठो तॾहिं उन चंडाल मां श्याम वर्ण चतुर्भुजी रूप शंख चक्र गदा ऐं पदम सां प्रगट थी राजा राणी ऐं राजकुमार खे चयो त
तव्हांजे धीरज ऐं धर्म ते मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। जेको वर घुरिजणो हुजेव सो घुरी वठो। परमेश्वर जो दर्शन पाए टेई ॾाढो ख़ुशि थिया। संदसि स्तुति करण लॻा। रंतदेव हथ जोड़े चयो त हे अंतर्यामी, मां चाहियां थो त मुंहिंजी सभु प्रजा सुखी रहे, कोई कंगाल न रहे ऐं मुंहिंजो मन सदाईं तव्हांजे चरणनि में लॻो रहे। तॾहिं परमेश्वर खेसि दिलि घुरियो दान ॾेई राजा राणी ऐं राजकुमार खे उन शरीर सां विमान ते विहारे वेंकट में मोकिलियो। ऐं रंतदेव जो ॿियो पुटु गर्क नाले जो राज सिंघासन ते हो। उन जे वंश में सभई माण्हू पंहिंजी क्रिया सां ब्रह्मण थी विया। ऐं पुरुअ जे वंश में विरहत चतर नाले राजा थियो। उन जे वंश में हस्ती नाले राजा अहिड़ो प्रतापी पैदा थियो जंहिं हस्तिनापुर शहर वसायो। सभई चयो जय श्री कृष्णा। उनखे टे पुट अजमेद, पदमेद ऐं धर्मेद नाले वॾा धर्मात्मा हुआ। अजमेद जी संतान ब्राह्मण थी विया। मदगल उन जे वंश में अहिड़ो ज्ञानी थियो जंहिंजे नाले जो गोत्र अॼु ताईं दुनिया में प्रगट आहे। ऐं मदगल जे वंश में एलिया नाले कन्या महासुंदर पैदा थी हुई, जा गौतम रखेश्वर सां परणी, जंहिं मंझां शुतानंद नाले पुटु पैदा थियो। ऐं उनखे सत्यवती नाले पुटु पैदा थियो, जंहिंजो वैर्य हिकिड़े ॾींहुं उर्वशी अप्सरा खे ॾिसी सरखंडे जे जंगल में किरी पियो। ऐं उन वैर्य मंझां कृपाचार्य नाले छोकिरो ऐं कृपी नाले छोकिरी पैदा थी, जिन खे राजा शांतनु जो भारद्वाज जे वंश में हो तंहिं शिकार करण वक़्तु जंगल में पयल ॾिसी पंहिंजे घर आंदो ऐं औलाद वांगुरु उन्हनि ॿिन्ही खे पालियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जे 21वें अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।